यकीनन घणा माण्हू हूंदा जिन कारो ज़ैतून ॾिठो त हूंदो पर खाइण जो इत्तेफ़ाक़ न थियो हूंदो, छो त घणा ई माण्हू कारे ज़ैतून खे ज़हरीलो सम्झंदा आहिनि। कारा ज़ैतून कराची में बि मौजूदु आहिनि जेके फ़ाइदनि जे हवाले सां पंहिंजो मटि पाण आहिनि। रिपोर्टुनि मूजिबि हिन ज़ैतून जे हवाले सां यकीन सां नाहे ॿुधायो वियो त ही कुदरती क़िस्म आहे या न, पर भारत में हिन खे मुख़्तलिफ़ तजुर्बनि मां गुज़ारे फुटायो वञे थो। जेतोणीकि कराची में क़ाइदे आज़म जी मज़ार पुठियां जिन्नाह अर्बन फॉरेस्ट में कारे ज़ैतून जा केतिरा ई ॿूटा मौजूदु आहिनि। ॿुधायो पियो वञे त हिन जंग में तक़रीबन 4000 अहिड़ा वण ऐं ॿूटा आहिनि जिन में नायाब वण बि आहिनि ऐं उन्हनि में हिकु नायाब कारे ज़ैतून जो बि वण आहे। कारो ज़ैतून एंटी ऑक्सीडेंट सां भरपूर हूंदो आहे। हिन ज़ैतून जी 250 मिलीग्राम में 100 ग्राम विटामिन सी हूंदो आहे, जॾहिं त विटामिन ई, बी ऐं आयरन खां सवाइ प्रोटीन जो झझो मिक़दार बि मौजूदु हूंदो आहे। जीअं त कारनि ज़ैतूननि में कैल्शियम बि हूंदो आहे, इन लाइ ही हॾियुनि लाइ बहितरीन आहिनि। कारो ज़ैतून अंदरां ऐं ॿाहिरां ॿिन्ही पासनि खां कारो हूंदो आहे ऐं हिन में कंहिं बि क़िस्म जो को ज़हर नाहे हूंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk